अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए मोमिनो, जॾहिं अवी नशे जी हालत में हुजो त नमाज खे विझो न वञो, जेसी तव्हां खे एतिरी समझ पवे जो जेके चयो या पढ़ो सो समझो, ऐं न मथे मेरे जनाबत या तड़ जी हालत में नमाज पढ़ो, जेसी वेंजी यानी पाक थी वठो, सिवाय सफ़र में हुजण जे ऐं जेकॾहिं बीमार आहियो या सफ़र में आहियो या अवां मां को हाजत ज़रूरी काकूस खां मोटियो हुजे या पंहिंजी ज़ालुनि सां सोबत कई हुजेव ऐं पाणी न मिले त पाक मिट्टीअ सां तयम्मुम करियो ऐं उन सां पंहिंजे मुंहं ऐं हथनि ते मसह करियो। बेशक अल्लाह निहायती माफ़ करण वारो ऐं बेहद बख़्शणहार आहे। हिन आयत जी तफ़सील तयम्मुम लाइ ॾिसंदा सूरह माइदा जी आयत नंबर 6। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तो उन्हनि खे न ॾिठो जिन खे तौरेत किताब जो कुछ हिस्सो यानी इल्म ॾिनो हो, पर हू पाण गुमराही जा खरीदार थिया आहिनि ऐं अव्हां खे बि सिधी राह तां थियण चाहिनि था, ऐं अल्लाह अव्हां जे दुश्मननि खे चङी तरह ॼाणे थो, ऐं यकीनन अल्लाह जो कंहिं सां दोस्त हुअण काफ़ी आहे ऐं अल्लाह जो मददगार हुअण काफ़ी आहे। जेके यहूदी आहिनि उन्हनि मां के अहिड़ा बि आहिनि जेके लफ़्ज़नि खे पंहिंजी जाइ तां फेराइनि था, तहरीफ कनि था ऐं तव्हां सां मिलण वक़्तु सचे दीन ख़िलाफ़ ताने हणण या टोक करण लाइ ज़बान खे मोड़े सोड़े या विचड़ाए चवनि था समिअना व अतअना, यानी असां ॿुधो ऐं न मञियो। अस्मा गैरुल मुस्मई, यानी ॿुध ऐं न ॿुधण जहिड़ो, या तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी ऐं न मञी, ऐं रओ ऐं न, यानी असां सां रिआयत कर। जे बदिरां जेकॾहिं उहे समिअना व अतअना, यानी असां ॿुधो ऐं उन खे मञियो या अताअत कई, ऐं रुगो इस्मा यानी ॿुध ऐं रओ ऐं न जे बदिरां उनज़रना, यानी असां ॾांहुं निगाह कर, चवनि हा त उन्हनि लाइ बहितर ऐं निहायती मुनासिब हुयो, मगर संदन कुफ्र करे अल्लाह मथिन लानत कई, तंहिं करे किन थोड़न खां सवाइ ॿिया ईमान न आणींदा। ए किताब यानी तौरेत वारो ईमान आणे उन क़ुरान ते जेको असां नाज़िल कयो आहे, उहो क़ुरान सचो करार ॾींदड़ आहे। इन किताब तौरेत खे जेको तव्हां वटि आहे, ईमान आणियो क़ुरान ते उन ॾींहं खां अॻु में जो असां माण्हुनि जी मुंहनि यानी शक्लनि खे बिगाड़ियो ऐं पोइ उन्हनि खे फेराए क्याड़ींदा करियूं, या उन्हनि ते अहिड़ी लानत करियूं अहिड़ी सख़्त यानी छंछर जे ॾींहं वारनि ते कईसूं। ऐं यादि रखो त अल्लाह जो हुकुम ज़रूरी पूरो थी रहंदो, उहो अटल फ़ैसिलो आहे। बेशक अल्लाह इहो कॾहिं बि माफ़ नथो करे त साण सां को शरीक कयो वञे, जीअं यहूदीन ऐं नसारनि पंहिंजे राहिबनि खे अल्लाह जे बराबर कयो आहे। उन खां सवाइ ॿिया गुनाह जंहिंखे वणेसि तंहिंखे बख़्शे छॾे, ऐं यादि रखो त जंहिं बि अल्लाह सां कंहिंखे शरीक कयो तंहिं यकीनन वॾे गुनाह जो बोहतान ॿधो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तो उन्हनि माण्हुनि खे न ॾिठो जेके यानी अहले किताब पाण खे ॾाढो पाक पास समझनि था ऐं न चवण सां को पाक थी सघनि था, बल्कि जंहिंखे अल्लाह घुरे तंहिंखे पाक करे, ऐं अमलनि जी जज़ा ॾियण में कंहिं ते धागे या तंद यानी ज़रे बराबर या तिर जेतिरो बि ज़ुल्म न कयो वेंदो।